अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भलीकार माया सबाबड़ो माया काजी राबेल हेडलाइन सभा ॾिठियूं। बुलेटिन की शुरुआत में ॿुधाईंदासीं। सुप्रीम कोर्ट तौहीन अदालत केस में इमरान खान के नोटिस जारी कंदे वज़ाहत तलब करे वरिती आहे। बिल्कुल नाज़रीन, नवासा शेयर कयूं त जस्टिस यहया आफिदी चइनि जजिस सां इख्तिलाफ़ कंदे इमरान खान खे तौहीन अदालत जो नोटिस जारी करण जो हुकुम ॾिनो। 25 मई ते रेड ज़ोन में रैली कढण ख़िलाफ़ हुकूमती दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट इमरान खान खां जवाब तलब कयो आहे। अदालत PTI जे वकील बाबर अहवान ऐं फैसल चौधरी खां बि जवाब तलब करे वरितो आहे। 5 जजिस मां रुगो हिकु जज जस्टिस यहया आफरीदी इमरान खान खे तौहीन अदालत जो नोटिस जारी कयो। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ लाइन ते मौजूदा इस्लामाबाद मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर इब्राहिम कुंबर। जी इब्राहिम, अपडेट कजो। जी बिल्कुल, चीफ जस्टिस सरबाई में 5 रुकनी बेंच हुई जंहिं इमरान खान के खिलाफ तौहीन अदालत दरख्वास्त की ॿुधणी कई आहे। दरख्वास्त में हिन अॼोकी ॿुधणी दौरान एडिशनल अटॉर्नी जनरल आमिर रहमान पेश थियो आहे। उन अदालत खे ॿुधायो आहे त इमरान खान ॼाणी वाणी अदालती हुकम जेको 25 मई ते अदालत जारी कयो, उन खां पोइ हुन जेको सो आहे उहो रेड ज़ोन में माण्हुनि खे अचण जी जेको सॾु ॾिनो ऐं अदालती जेको सो हुकम आहे उहो शाम जो 6 बजे आयो, जॾहिं ते इमरान खान 6:50 ते डी चौक वञण जो ऐलान कयो ऐं ॿियो ऐलान 9:54 ते कयो। इमरान खान जे वकीलनि अदालत खे इहा ख़ातिरी कराई हुई त हू डी चौक में न ईंदा, पर H9 या जेका असां ॿी एरिया जेका असां मुख़्तस कई वई आहे उते एहतिजाज कयो वेंदो। पर अदालती हुकम जे बावजूदि शेरी रहमान, असद उमर ऐं ॿिया डी चौक में आया। शेरी मज़ारी, फवाद चौधरी, सदाकत अब्बासी ऐं ॿिया जेको उन्हनि डी चौक अचण जी काल ॾिनी। जॾहिं त उन खां अलावा शहबाज गिल, ओस्मान डार ऐं सैफुल्ला नियाज़ी उन्हनि पर माण्हुनि खे घुरायो डी चौक, जेका बज़ार जेको सिधी सही इमरान खान जे तरफ़ां तौहीन अदालत थी थिए। अदालत जे ॾाढो इस्तदा कई वई त इमरान खान खे अदालत तलब करे। उन ते चीफ जस्टिस चवणो त असां का हेडिंग लॻाइण नथा चाहियूं ऐं जेको रिपोर्ट्स आयूं आहिनि उहे रिपोर्ट आहिनि, उन्हनि ते इमरान खान ऐं जेके वकील आहिनि ऐं जेके हुनखे अदालत खां ख़ातिरियूं करायूं अदालत खे, उन्हनि जो जवाब तलब कंदासीं। सादो नोटिस जारी कयो आहे इमरान खान ऐं वकीलनि खे, जॾहिं त जेके पुलिस ऐं एजेंसियुनि जूं रिपोर्टूं हुयूं उन्हनि जूं कापियूं पिणु ॾियण जी अदालत हिदायत कई आहे। जॾहिं त हिन बेंच में मौजूदु जस्टिस यहया आफरीदी इहो इख़्तिलाफ़ कयो आहे हिन नोटिस खां। उनजो चवणु आहे त हीउ सिधो सऊं तौहीन अदालत जो मामिलो आहे, उनजे करे इमरान खान खे शोकात नोटिस जारी करे तलब कयो वञे। इन खां अलावा अदालत ॾाढो इहा इस्तदा कयो त इमरान खान लॉन्ग मार्च थो करे, उन लॉन्ग मार्च ते स्टे जारी कयो वञे। अदालत उहा इस्तदा रद्द करे छॾी आहे। जॾहिं त अक्सरियती राय सां इमरान खान खे नोटिस जारी करे लिखत में जवाब तलब कयो वियो आहे। 31 अक्टूबर ते उहो जवाब घुरायो वियो आहे। अदालत इहो पिणु चयो आहे नोटिस जारी करण जो मतिलबु इमरान खान जी तलब बि न आहे। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इब्राहिम कुंबर।